कराची में सरकारी कीमतुनि में अटो विकिरो न कंदड़नि खिलाफ़ इंतजामिया कार्रवाई कई है। असिस्टेंट कमिश्नर पारां खारादर, बहादुराबाद और तारिक रोड वारनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई है। कार्रवाई दौरान सरकारी अॻिते अटो विकिरो न कंदड़ चक्कियूं सील कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। कराची में सरकारी कीमतुनि में अटो विकिरो न कंदड़नि खिलाफ़ इंतजामिया कार्रवाई कई है। असिस्टेंट कमिश्नर्स पारां खारादर, बहादुराबाद और तारिक रोड वारनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई है। कार्रवाई दौरान सरकारी अॻिते अटो विकिरो न कंदड़ चक्कियूं सील कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सरकारी कीमतुनि में अटो विकिरो न कंदड़नि खिलाफ़ इंतजामिया कार्रवाई कई है। असिस्टेंट कमिश्नर्स पारां खारादर, बहादुराबाद और तारिक रोड वारनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान सरकारी अॻिते अटो विकिरो न कंदड़नि चक्कियूं सील कयूं वयूं आहिनि। कराची में ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सरकारी कीमतुनि में अटो विकिरो न कंदड़नि खिलाफ़ इंतजामिया कार्रवाई कई है। असिस्टेंट कमिश्नर्स पारां खारादर, बहादुराबाद और तारिक रोड वारनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई है। कार्रवाई दौरान सरकारी अॻिते अटो विकिरो न कंदड़ चक्कियूं सील कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। कराची में सरकारी कीमतुनि में अटो विकिरो न कंदड़नि खिलाफ़ इंतजामिया कार्रवाई कई है। असिस्टेंट कमिश्नर पारां खारादर, बहादुराबाद और तारिक रोड वारनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान सरकारी अॻिते अटो विकिरो न कंदड़ चक्कियूं सील कयूं वयूं आहिनि।